सीनो चुम जास साण मासूमा कुम रोई करे चवे
हिकिड़ो मोमिन हूंदो हुयो जिन नालो हुयो अबू बसीर। आदत हूंदी हुयसि नमाज़ पढ़ी करे कमर सां संदरो ॿधी करे बतियूं विसाए करे मातम करे चवंदो हुयो हुसैन तुझे ज़ैनब जो वॾो अरमान आहे, हुसैन तुझे अकबर जो वॾो अरमान आहे। हीअ शहज़ादो अंदरि आयो आहे, अची करे मस्जिद जी कुंड में वेही रहियो। हिन अबू बसीर चयो हुसैन ज़ैनब जी चादर जो वॾो अरमान। शहज़ादो समझो हे मोमिना पोयां अची करे बि चवेस तो है अब्दे खुदा मुझा सलाम। चई केरा? चई गरीब हसब वतन छा तई? चई बे वतन आया। छा घुर्जे? चई हिकड़ी रात तू पांजे घर त टिकाए। ये अबू बसीर चवेस तो बिस्मिल्लाह तू मोमिन जे घर टिके मुखे त ज़रा दुआऊं कंदी। घर वठी आयो तस पाण त अबू बसीर अंदर हलियो वियो। शहज़ादो दरवाजे ते वेही गयो। अबू बसीर बाहर अची करे चवे तो शहज़ादा नंढड़ो मां अंदर हलियो अच। चई असां वॾा परदेदार आहियूं, पंहिंजी चादरियूं रख रहा है पंहिंजी औरतुनि जे सिरनि ते। असां पहिरियां ई चादर खे रत था रहूं। रोइण वारो ये 4-5 ॾींहं गुज़रिया आहिनि। अबू बसीर पुछे तो शहज़ादा तूं त चयो मुंहिंजो वॾो सफ़र आहे। चई हा मुंहिंजो वॾो सफ़र आहे। चई मिलण कंहिंसां थो वञे? चई बाबे सां मिलण थो वञा। मौला तव्हांजो हाण क़बूल करे। टाइम जी बि पाबंदी करणी आहे। मुंहिंजो पंहिंजो घर मां बानी आहियां। मौला हुसैन रोई करे चवे तो ज़ैनब तुझी चादर जो वॾो अरमान आहे। अबू बसीर चवे तो हुसैन तुझे अकबर जो वॾो अरमान। रोइण वारो ये 4-5 ॾींहं गुज़रिया आहिनि। अबू बसीर अची करे चवे तो शहज़ादा तूं त चयो त मुंहिंजो वॾो सफ़र आहे। चई हा मुंहिंजो वॾो सफ़र आहे। चई त पोइ कंहिंसां थो मिलण वञे? उहो केरु थिए जंहिंसां मिलण थो वञे? रोई करे चवे तो उहो मुंहिंजो बाबो आहे। उहो मुंहिंजे राति ख्वाब में आयो आहे। मूंखे अची करे चवे तो हेॾे मिलण न अचिजांइ, इहो तुंहिंजे लाइ भलो घर आहे। चई बिस्मिल्लाह तूं मुंहिंजे घर टिकी पओ। ड्यूटी वठी ॾिनईसि सबील त पीआरदो हुयो शहज़ादो, पर चवंदो हुयो त तव्हां ढो करे पीओ मुंहिंजा त प्यासा पुसी विया। मरहबा मौला तव्हांजो रोइण क़बूल करे। मां ख़तम कयां पंहिंजी पढ़ाई, मां वेण जे क़रीब आहियां। रोइण वारो ईअं जवान थियो शहज़ादो। जवान थियण खां बाद में अबू बसीर जी धीअ बि जवान थी जंहिंजो नालो हुयो आसमा। हुन सां गॾु मौला जी शादी थी। धीअ जी औलाद थियसि। धीअ जो नालो रखियईं फातिमा। रोइण वारो धीअ खे पाण सां गॾु सुम्हारींदो हुयो। हिकिड़ी रात जो न सुम्ही आहे। धीअ हिन जी दरवाज़े ते बीठी हुई। रोई करे चवे तो निंड नथी अचे? चई न बाबा निंड नथी अचे। चई अचु त मां हिकिड़ी कहाणी ॿुधायां। बाबा कहिड़ी कहाणी ॿुधाईंदे? रोइण वारा मौला चवे तो हिकिड़ो बादशाह हुयो जेको ॾाढो सुहिणो वसंदो हुयो। उनखे पंहिंजी ॼञ अधु रात जो उनखे पंहिंजी उम्मत अधु रात जो वतन छॾायो। पंहिंजी ॼञ सां हिकिड़े बयाबान में आयो जंहिंजो नालो हुयो करबला। 7 मुहर्रम उन जो पाणी बंदि थियो आहे। 10 तारीख़ उन जा घोट घुसी विया। उनजी हिकिड़ी तो जेतिरी धीअ हुई जंहिंजा कन मां तुर ज़ोरिया लाराया विया। हीअ बाबे खे भागुर पाए करे चवे थी बाबा उनजो नालो छा हुयो? रोई करे चवे तो उनजो नालो सकीना हुयो। बाबा मुंहिंजी सकीना छा लॻंदी आहे? मौला रोई करे चवे तो असां नौकर आहियूं, उहा सरदार जी धीअ आहे। रोइण वारो ईअं जॾहिं जो मुहर्रम जो चंड निकितो आहे शहज़ादो घर वापसि आयो आहे। धीअ खे चवे तो अॼु खां पोइ खेॾंदी न कर। रोई करे चवे सी बाबा छो न खेॾां? चई उहो चंड आहे जंहिंमें असांजो सॼो घर लुटिजी वियो आहे। रोइण वारो नाई ताईं त सिर्फ़ रोईंदो रहियो आहे। जॾहिं जो ॾहींअ जो ॾींहुं थियो आहे घर वापसि आयो आहे। पंहिंजी धीअ खे कुल्हे ते विहारे ॿाहिरि टिपे ते वठी आयो। चवे तो नंढड़ी जुती लाए साइण नंढड़ी जुती लाथी आहे। वरी चवे तो नंढड़ी चादर
करे मुझो मौला चवे तो छोटी पूछे रोई करे चवे दी आज ट्रानिया हुआ मुझे ख्वाब में थी अचे भैया तकन ते रखी रोई करे चवे दी बाबा जे कहीं दवारे दी पर आया हुआ है सैयद हैदर गदा हुसैन शाह जय मजलिस लाइ किताब कयो हींअर मां गुज़ारिश कंदो असर डाबेला ज़ाकिर बैत मौलाना शकील हैदर खे तर्जुमो मजलिस लाइ किताब Bismillahirrahmanirrahim. Iyyaka na'budu wa iyyaka nasta'in. اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله الله الصمد لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. بسم الله الرحمن الرحيم. قل هو الله الله الصمد لم يلد